अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा चंड्रो की पंजाबी शाहनवाज खे ॿुधाए छॾींदो त फिरोज खान मुंहिंजी बेइज्जती कई। चारेस खान बहादुर आख़िरकार छो परेशान हूंदो। चारेस खान बहादुर दरअली जो रिपोस्ट कराए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे ॾिसंदो त चंड्रोकी जी जेका मां आहे उहा हर ॻाल्हि लिकाईंदी शाहनवाज खां। बहरहाल चंड्रोकी उहा ॻाल्हि खोले करे शाहनवाज खे ॿुधाए छॾींदो। शाहनवाज खे चवंदो त फिरोज खान मुंहिंजी बेइज्जती कई विच चौराहे ते ऐं हुन मूंखे हथ खणण जी कोशिश कई। शाहनवाज चवंदो त पुट मां हाणे इन खे कॾहिं बि बख़्श न कंदसि, छो जो हुन जहिड़े जी हाणे शुरुआत कई आहे। दोस्तों इन ॻाल्हि तां जहिड़ो हाणे अॻिते वधंदो वेंदो, वेरन जी वस्ती ड्रामो बि हाणे मज़ो कंदो वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ज़रअली जी रिपोस्ट थियण में खान बहादुर ऐं फिरोज खान ॾाढो ख़ुशि हूंदा। बहरहाल ज़रअली जी जेको आहे रिपोस्ट कॾहिं बि न थी सघंदो। इन ॻाल्हि में हू पीउ पीटर ॾाढो ख़ुशि हूंदा। फिरोज खान चवंदो त बाबा अगरि जेकॾहिं ज़रअली जो रिपोस्ट थी वेंदो त पोइ इन शाहनवाज जो जीअण मरण हराम करे छॾींदसि। जेसीं ताईं मां उन में हथ न पटींदसि, जेसीं ताईं हू मूंखे संग नथो ॾे। खान बहादुर चवंदो त हा पुट, तोखे ईअं ई करणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ शाहनवाज चंड्रोकी जो संग तोखे कॾहिं बि न ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चंड्रोकी जेको आहे ज़रअली सां ॻाल्हाईंदो। ज़रअली खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन वागुरेस फिरोज खान खे अगवा कर, मतलब त उनखे लाकब कर। वरी हू ज़ुल्म ते लही पियो आहे ऐं हू गरीबन मथां ज़ुल्म पियो करे। जेकॾहिं तूं उन खे लाकब न कयो त पोइ ॻोठनि जा ॻोठ विरान करे छॾींदो, न्याणियुनि जे मथां हथ खणंदो रहंदो। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन खे नसी लाकब कर। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त साला जेको आहे घणो परेशान हूंदो। साला हाणे इहा सोचींदो त मां आख़िरकार मूमल सां कीअं शादी कयां, जो हू मुंहिंजी दोस्त जो मंग आहे, मतलब त सालार जी मंग आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी आहे पसंद। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्याल रखंदा। खुदा हाफ़िज़।